मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ही मज़मून माइकल एच हार्ट जे किताब द 100 अ रैंकिंग ऑफ द मोस्ट इन्फ्लुएंशियल पर्सन इन हिस्ट्री तां वरितल आहे। तारीख़ ते सभ खां वधीक असर विझंदड़ 100 माण्हुनि जी दर्जाबंदी। मां अहिड़नि 100 माण्हुनि जी फ़हरिस्त ठाही जन दुनिया ते सभ खां वधीक असर विधो आहे, पर मुंहिंजे अॻियां ही सवाल कर खणी बीही रहियो त उन्हनि में कंहिंखे अवल नंबर ते रखां। उन लाइ मूं के उसूल ठाहिया जन जो तफ़सीली ज़िक्र अॻिते हली ईंदो। उन्हनि उसूलनि जी रोशनी में मूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन फ़हरिस्त जी मुंड में रखियो आहे। थी सघे थो त के माण्हू मुंहिंजी चूंड ते हैरान थियनि ऐं के उन ते एतिराज़ बि कनि, पर तारीख़ में मूंखे उहा ई हस्ती नज़र आई आहे जेका मज़हबी तौरु गैर मज़हबी मामलनि में हद खां वधीक कामयाब थी ऐं मूंखे जंहिंजो ॿियो को बि मट न मिलियो। अचो त तव्हांखे ॿुधायां त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मूं छो सभ खां महान हस्ती करे लिखियो। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़रीब घराणे मां हो। उन हूंदे बि हुन दुनिया जे वॾनि मज़हबनि मां हिक जो बुनियाद विधो, उनखे पखेड़ियो ऐं बेहद असराइतो सियासी अॻुवाण बि बणियो। हुनखे वफ़ात कए 13 हाणे 14 सदियूं गुज़री वयूं आहिनि। तंहिं हूंदे बि अॼु ताईं संदसि असर न सिर्फ़ु दाइम ऐं क़ाइमु आहे, पर माण्हू जी रग रग में समायल आहे। हिन किताब में जेके नामवर हस्तियूं शामिल कयूं वयूं आहिनि, तन मां घणाई अहिड़नि माण्हुनि जी आहे जेके तहज़ीबी मर्कज़नि में ॼावा ऐं निपिया ऐं जिन जो तालुक़ मर्कज़ी अहमियत रखंदड़ इंतहाई मुहज़्ज़ब क़ौमनि सां हो। उन्हनि जे उबतड़ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सन 570 ईसी धारे ॾाखिणे अरबुस्तान जे शहर मके में ॼाओ हो। उन ज़माने में इहो इलाइक़ो दुनिया जो पोइते पयल इलाइक़ो लिखबो हो ऐं इल्मी हुनरी तौरु वापारी मर्कज़नि खां तमामु घणो परे हो। हू 6 सालनि जी ॼमार में मुकमल यतीम थी वियो हो ऐं संदसि पालना बि विचोले तबिके में थी हुई। इस्लामी हदीसनि मां पतो पवे थो त हू उम्मी कंहिं उस्ताद वटि न पढ़ियल हो। हुन जी माली हालत बि तॾहिं सुधरी सघी हुई जॾहिं 25 सालनि जी ॼमार में हिकु मालदार रनज़ाल सां शादी कई हुआ। हू 40 सालनि जो थियण वारो हो तॾहिं बि को अहिड़ो अणॼाण नज़र न थे आयो जंहिं मां को अंदाज़ो लॻाए सघे हा त हू समूरी तारीख़ जे अज़ीम तरीन हस्ती थी उभरंदो। ॿिनि लफ़्ज़नि में त खेसि पाण मञाइण लाइ तमामु थोरो वक़्तु मिली सघियो हो। मतिलबु त ॿियनि नामवर माण्हुनि जी भेट में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾाढियूं ॾुखियूं हालतूं मिलियूं हुयूं। उन ज़माने में अरबनि जी अक्सरियत बुत परस्त हूंदी हुई ऐं घणनि ख़ुदाउनि देवियुनि देवताउनि खे मञींदी हुई। मके में थोरा यहूदी ऐं ईसाई बि रहंदा हुआ जेके हिकु ख़ुदा खे मञींदा हुआ। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानी फितरत जी तक़ाज़ा मूजिबि ॼमण खां ई तौहीद ते क़ाइमु हुआ। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं 40 सालनि जो थियो त खेसि यकीन थी वियो इहो वाहिद ख़ुदा वही वसीले साणसि ॻाल्हाए रहियो हो ऐं पंहिंजी सॼी मज़हब पखेड़ण लाइ खेसि चूंडियो हुअईं। 3 सालनि ताईं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ति पंहिंजनि वेझनि दोस्तनि ऐं साथियुनि में तबलीग कंदो रहियो। तंहिंखां पोइ हुन अटकल 613 ईसी धारे अवाम में तबलीग शुरू कई। आहिस्ते आहिस्ते संदसि पोइलॻनि जो अंग वधणु लॻो, जंहिं करे मके जा हाकिम खेसि ख़तरनाक आज़ार सम्झण लॻा। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी सलामती ख़ातिर 622 ईसी में मदीने ॾांहुं हिजरत कई। इहो शहर मके जे उत्तर में 200 मील खनि परे आहे। मदीने मां खेसि ॻच सियासी ताक़त मिलण जी आछ थी हुई। हिजरत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयाती में हिकु नओं सफ़र साबित थी। मके में संदसि पोइलॻनि जो तादाद थोरो हो, मदीने में खेसि ॿिया बि केतिरा ई पोइलॻ मिली विया, जंहिं करे जल्दी एतिरो असराइतो थी वियो जो कंहिंजी मजाल न हुई त संदसि हुकमनि जी भनकणी करे सघे। ईंदड़ कुझु सालनि में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोइलॻनि जो अंग तेज़ी सां वधियो, जंहिं करे मके जे हाकिमनि मदीने ते काह कई। उन्हनि खां पोइ लड़ाइयुनि जो हिकु सिलसिलो शुरू थी वियो। जन जी पुॼाणी तॾहिं थी जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 603 ईसी में मको फ़तह कयो। हुन जी ज़िंदगी जे पोयनि 2.5 सालनि में अरब क़बीला तेज़ी सां मुसलमान थींदा विया।
मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 632 ईस्वी में पंहिंजी वफ़ात ताईं सॼी ॾाखिणे अरबस्तान जो असराइतो हाकिम थी चुको हो। अरबस्तान जा बद्दू क़बाइली छिता वेढ़ाक लेखबा हुआ, पर उहे पंहिंजनि उतरनि मुहज़ब पाड़ेसरी सल्तनत जी भेट में कमज़ोर हूंदा हुआ, छो त उहे सल्तनतूं ज़रख़ेज़ क़बीलनि में विरहायल हुआ ऐं उहे क़बीला लगातार पाण में विढ़ंदा रहंदा हुआ। ॿियो त संदन तादाद बि घणो हो। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारीख़ में पहिरियों भेरो खेनि मुतहिद कयो ऐं मंझंदि हिकु सचे ख़ुदा ते ईमान रखणु सेखारियो। इन्हीअ सबबा उन्हनि में अहिड़ो त जोश ऐं विलवलो पैदा थियो जंहिं अॻियां उहे वॾियूं वॾियूं सल्तनतूं बि बीही न सघियूं। अरबनि जे नंढड़नि लश्करनि जेके अचरज में विझण जहिड़ियूं फतहूं माणियूं, तन जो मिसाल इंसानी तारीख़ में मिलणु महाल आहे। अरबस्तान जे उत्तर ओभर में सासानियुनि जे ठाहियल वसी ईरानी सल्तनत हुई ऐं संदसि उत्तर ओलह में बाज़ंतीनी या उभरंदी रोमी सल्तनत हुई, जंहिंजी गादी कुस्तुनतनिया में हुई। तादाद जे लिहाज़ खां अरबनि जो पंहिंजनि दुश्मननि सां को मुक़ाबिलो ई कोन हो। तंहिं हूंदे बि उत्साहिल अरबनि तेज़ी सां सॼो इराक़, शाम ऐं फ़लस्तीन फ़तह करे वरितो। उन्हनि 642 ईस्वी में बाज़ंतीनी सल्तनत खां मिस्र खसे वरितो ऐं ईरानी फ़ौजनि खे 637 ईस्वी में कादसिया जे जंग में 642 ईस्वी में नाहविंद जी लड़ाई में मौतमार शिकस्त ॾिनऊं। उहे फ़तहूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरीं ॿिनि ख़लीफ़नि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ॾींहंनि में थियूं, पर उन्हनि सां अरब फ़तहूं बस न थियूं। अरब फ़ौजूं 711 ईस्वी धारे सॼे उत्तर अफ्रीका खे मुकमल तरह लताड़े वञी एटलांटिक वॾे समुंड ताईं पहुतियूं। उतां उन्हनि उत्तर तरफ़ रुख कयो ऐं जबर अल्टर जो ॻिची समुंड उकरे वञी स्पेन जे विसगोई बादशाह मथां ग़ालिब पयूं। हिकिड़ो ज़मानो अहिड़ो बि आयो जॾहिं लॻो थिए त मुसलमान सॼी ईसाई यूरोप ते ग़लबो करे वेंदा। मुसलमाननि जी हिकु फ़ौज वञी विच यूरोप ताईं पुगी हुई, पर 732 ईस्वी में बि टोरेस वारे मशहूर लड़ाई में आख़िरकार फ्रेंचनि खेनि शिकस्त ॾिनी। बहरहाल हिकु सदी खां बि घटि अरसे में उन्हनि अरब बदवियन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वादे खां मुतासिर थी हिकु अहिड़ी सल्तनत हासिल करे वरिती हुई जेका हिंदुस्तान जे सरहदनि खां वठी एटलांटिक वॾे समुंड ताईं पखड़ियल हुई। उन जहिड़ी वसी सल्तनत दुनिया अॻे कॾहिं बि न ॾिठी हुई ऐं न वरी फ़तह थियल इलाइक़नि जी एॾे माण्हुनि हुन खां अॻु कॾहिं पंहिंजो मज़हब मटायो हो। हरूभरू ईअं बि नाहे त इहे समूरियूं फ़तहूं दाइमी साबित थियूं। ईरानी जेतोणीकि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते अञा ताईं क़ाइमु आहिनि, पर उन्हनि अरबनि खां वरी आज़ादी हासिल करे वरिती ऐं स्पेन में 7 सदनि जी लड़ाइनि खां पोइ ईसाइनि नेठि वरी सॼो उपखंड फ़तह करण में कामयाब थी विया। तंहिं हूंदे बि उत्तर अफ्रीका जे सामूंडी किनारे वारी समूरे इलाइक़े वांगुरु क़दीम तहज़ीब जी परवरिश कंदड़ 2 मुल्क मेसोपोटेमिया ऐं मिस्र अञा ताईं अरब आहिनि। मुसलमाननि जो ही नओं मज़हब न फ़क़ति उन्हनि इलाइक़नि में पखड़ियो जेके मुसलमाननि मुंड में फ़तह कया हुआ, पर विच वारनि सदियुनि में ॿिनि ॾोराहनि इलाइक़नि में पखड़ण जो दौरु रहियो। अॼुकल्ह इन्ही मज़हब जा किरोड़े मञींदड़ अफ्रीका तोड़े विच एशिया में मौजूदु आहिनि। पाकिस्तान ऐं उत्तर हिंदुस्तान में नसंदन तादाद अञा बि वधीक आहे। इंडोनेशिया खे मुतहद रखण जो कम बि हुननि नए मज़हब ॾिनो आहे। अलबत्ता हिंदुस्तानी नंढे खंड में मुसलमाननि ऐं हिंदनि जो झेड़ो अञा ताईं संदन ॿधी में रुकावट बणियल आहे। आख़िर इंसानी तारीख़ ते पयल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असर जो काथो कीअं कजे? छड़ो इस्लाम पंहिंजनि मञींदड़नि ते वॾो असरु नथो रखे, ॿिया मज़हब बि पंहिंजनि मञींदड़नि ते असरु रखनि था। दुनिया में ईसाई जो अंग त मुसलमाननि खां थुल्हे लेखे ॿीणो आहे। पोइ बि हिन किताब में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईसा अलैहिस्सलाम खां मथां दर्जो मिलण ते थी सघे थो त पहिरियां कुझु अजीब लॻे। इन्ही फ़ैसिले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईसा अलैहिस्सलाम खां मथे रखण जा 2 मुख्य सबब आहिनि। हिकु त ईसा अलैहिस्सलाम ईसाइत जा मुख्य वाजिबी ऐं इख़लाक़ी हुकुम, ख़ासि करे उहे
जेके यहूदियत खां मुख़्तलिफ़ आहिनि, बुनियादी तरह ईसा अलैहिस्सलाम खां ई मिलियल आहिनि। पर नओं अहदनामो इंजील घणे भाङे हज़रत ईसा जो न पर सेंट पाल जो लिखियलु आहे। सेंट पाल ई ईसाइत जो मुखिया पखीड़ींदड़ ऐं ईसाई मज़हब जे ॾिनल ख़ुदाई इल्म जो मुखिया अॾींदड़ आहे। ॿियो त ईसा अलैहिस्सलाम जे भेट में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण न फ़क़ति इस्लाम जो अक़ीदो ॾिनो, पर उन ई मज़हब जा शरीयती ऐं इख़लाक़ी उसूल पिणु संदल ॾिनल आहिनि। तंहिंखां सवाइ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुनियादी तौरु पंहिंजे सिर नओं मज़हब पखेड़ियो ऐं इस्लामी शरीयत बि पाण सिर लागू कई। इस्लाम जो मुक़दस किताब क़ुरान बि हुन पाण ॾिनो। क़ुरान में उहे आयतूं गॾु थियल आहिनि जिन जे बारे में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यकीन हो त उहे वही वसीले अल्लाह पाण ॾांहुं मोकिलियूं हुयूं। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जीरे ई संदन पोइ लॻनि मोमिननि उहे आयतूं अक़ीदतमंदी विचां लिखी छॾियूं हुयूं ऐं खेसि वफ़ात कए को घणो अरसो न गुज़रियो हो जो उन्हनि आयतनि खे मोतबर किताबी सूरत ॾिनी वई हुई। तंहिं करे क़ुरान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़ीदनि ऐं संदसि ॾिनल सिख्या जी नुमाइंदगी करे थो ऐं उन में उहे ई आयतूं आहिनि जेके संदसि वातां निकितियूं हुयूं। अहिड़ी तरह गॾु थियल ईसा अलैहिस्सलाम जी सिख्या किथे बि नथी मिले। जीअं त क़ुरान बि मुसलमान लाइ एतिरी अहमियत रखे थो जेतिरी इंजील ईसाइनि लाइ। तंहिं करे क़ुरान वसीले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असरु वधीक पियो आहे। जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम ऐं सेंट पाल जो गॾियल असरु हिकु पुड़ में विझिजे ऐं ॿिए पुड़ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असरु रखिजे त घणो करे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असरु ॿिन्हिनि जे गॾियल असर खां बि वधीक वज़नाइतो लॻंदो। ख़ालिस मज़हबी सतह ते बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओतिरो ई असराइतो लॻंदो जेतिरो ईसा अलैहिस्सलाम। अञा बि इहो त ईसा फ़क़ति दीनी रहबर हो, पर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न फ़क़ति दीनी पर दुनियाई अॻुवाण पिणु हो। हक़ीक़त में त अरबनि जेके बि फ़तहूं माणियूं तन पोइता मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत ई कम थे कयो। इन ई हिसाब सां ॾिसिजे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो असराइतो सियासी अॻुवाण असांखे इंसानी तारीख़ जे कंहिं बि ज़माने में न मिलंदो। ॿिनि अहम तारीख़ी वाक़िअनि जे बारे में को चई सघे थो त जेकॾहिं इन ई ज़माने में फ़िलाणो सियासी अॻुवाण रहबरी करण लाइ पैदा न बि थिए हा त बि उहे वाक़िआ ज़रूरु थियनि हा, छो त उन्हनि जो थियणु अणटर थी चुको हो। मिसाल तौरु साइमन बोलीवर खणी पैदा न बि थिए हा त बि ॾखिण अमेरिका जूं बैठकूं स्पेन खां आज़ादी वठण में कामयाब थी वञनि हा, पर अरब फ़तहनि जे बारे में ईअं चई नथो सघिजे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु अहिड़े क़िस्म जो को बि वाक़ियो न थियो हो। तंहिं करे इहो चवणु अजायो थींदो त हुन खां सवाइ बि अरब अहिड़ियूं फ़तहूं माणे सघनि हा। अरबनि जी फ़तहनि सां फ़क़ति मंगोलनि जूं उहे फ़तहूं भेटे सघजनि थियूं जेके हुननि 13हीं सदी चंगेज़ ख़ान जी अॻुवाणी में कयूं हुयूं। मंगोलनि जे हासिल कयल इलाइक़नि जी पखेड़ जोतणीक अरबनि जी फ़तह कयल इलाइक़नि जी भेट में वधीक हुई, पर पोइ बि संदन फ़तहूं पाइदार साबित न थियूं ऐं अॼुकल्ह मंगोलनि वटि फ़क़ति उहे इलाइक़ा वञी बचा आहिनि जेके चंगेज़ ख़ान जे ज़माने खां अॻे वटनि हुआ। अरबनि जी फ़तहनि जो मामिलो घणो मुख़्तलिफ़ आहे। इराक़ खां वठी मराकेश ताईं अरबनि क़ौमनि जो हिकु अहिड़ो सिलसिलो अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे जेको न फ़क़ति इस्लाम में हिकु जहिड़ो ईमान रखे थो, पर अरबी ज़बान तारीख़ ऐं सक़ाफ़त जो हिकु जहिड़ाई जे आधार ते बि पाण में जुड़ियल आहे। इस्लाम में क़ुरान खे मरकज़ी हैसियत हासिल आहे ऐं उहो अरबी ज़बान में लिखियलु आहे। क़ुरान जी मरकज़ी हैसियत अरबी ज़बान खे टुटण ऐं अण चिटनि मक़ामी ॿोलियुनि में बदिलजण खां बचाए छॾियो आहे। न त थी सघे थो त इहा ज़बान हिन महिल ताईं धार मक़ामी ॿोलियुनि में विरहाइजी वञे हा। बेशक अरब रियासतनि में काफ़ी इख़्तिलाफ़ आहिनि ऐं उहे पाण में विरहायल बि आहिनि, पर अहिड़ी जुज़वी नफ़ाक़ जे करे असांखे नथो जुगाए त इतिहाद जे दाइमी अंसरनि खां अखियूं पूरे छॾियूं जेके अञा ताईं क़ाइमु आहिनि। मिसाल तौरु ईरान ऐं इंडोनेशिया टेड़े जो ॿेई मुसलमान ऐं तेल पैदा कंदड़ मुल्क आहिनि, पर उहे 1973-74 ईस्वी जे सियारे वारी तेल जी बंदिश में शरीक न थिया। इहा का इतफ़ाक़ी ॻाल्हि न हुई त सभई अरब रियासतूं ऐं फ़क़ति अरब रियासतूं ई उन मामले में हिक ॿिए जूं साथियारी बणियूं हुयूं।
अहिड़ी रीति असां ॾिसूं था त 7वीं सदी वारियूं अरब फतहूं अॼु ॾींहं ताईं इंसानी तारीख़ में पंहिंजो मुख्य किरदारु अदा कंदियूं अचनि थियूं। मूंखे सॼी ॿी का बि अहिड़ी हस्ती नज़र नथी अचे जंहिं मज़हबी तोड़े गैर मज़हबी मैदाननि में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेतिरो दाइमी असरु छॾियो हुजे। इहो ई सबबु आहे जो मूं खेसि इंसानी तारीख़ ते वधि में वधि असरु छॾींदड़ जी फ़हिरिस्त में अव्वल नंबर ते रखियो आहे।